कासम जूं जेके गाॾियूं आहिनि इहे टोटल गाॾियूं हितां अचनि थियूं। हू रोड जेको आहे सो थोरो नंढो आहे। इंतिज़ामिया खे माना ईअं करणु खपे त हू रोड थोरो सवलो करनि। हीउ जेको आहे सो नंढड़ा ॿार हिते खेॾनि था उहो हे कई दफ़ा इतिहाज करे चुका आहिनि। ईअं न कई चकर इतिहाज करे चुका आहिनि। नुमाइंदा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि खे बि चई चुका आहिनि, बिलावल ते बि अपील करे चुका आहिनि। पर असांखे अफ़सोस इहो आहे जेके मथां चूंडियल माण्हू आहिनि जेके उहो हेठि अवाम जा चूंडियल न आहिनि, इहे मथां जा चूंडियल आहिनि। हे अवाम रड़ियूं करे थी जेके ॾुख में सुख में जेके माण्हू इन सां गॾु हुजनि था उन खे हे वोट ॾियण लाइ तयारु न आहिनि। बाक़ी जेको मथां को चूंडियल माण्हू अचे, मथां उहो चूंडिया अचनि था उन खे वोट ॾेई चाढ़ीनि था। अव्हां खे ॿी बि अपील करियां थो त जेको अव्हां खे ॾुख सुख में जेको हर हमदर्दीअ में अव्हां सां गॾु हुजे तव्हां उन माण्हूअ खे ॾिसो, तव्हां चूंडे उन माण्हूअ खे वोट ॾियो। अमी जेके ॼाणो न सुञाणो उनखे त वोट ॾियो। पोइ अव्हां सां हाल इहे आहिनि। पर आऊं पोइ बि अपील थो करियां, ख़ासि करे इताद जे तरफ़ खां असां आया आहियूं जेको आहे सो इन इतिहाज में शामिल थिया आहियूं। इहो जेको आहे सो इहो रोड इन आम गाॾियुनि जे लाइ न आहे, ॻोठनि जे लाइ आहे। पोइ वरी बि पुरज़ोर अपील थो करियां, हाणे इलेक्शन जो दौर पियो अचे, तव्हां पंहिंजे माण्हू पंहिंजो नुमाइंदो बीहारियो जेको अव्हांजे कमु अची सघे। ॿिए नुमाइंदा बीहारींदा अव्हांजे कमु केरु कोन ईंदो। जेको हे टे चारि इतिहाज करे चुका आहियो, अव्हांजो को अमल थियो आहे न थियो आहे। तव्हां ॾिसो अव्हांखे ॾुख सुख में केरु थो कमु अचे, उन वक़्तु बि ॾुख सुख वारे माण्हूअ खे छो था विसारियो। उनखे हमेशह यादि रखो।